वयम असांजो मुतालबो इहो ई आहे, असांजो जेको मल्लीर सुञाणंदो ईंदो हो त सभु सावा बाग हुया, इन जे करे मल्लीर सुञाण में ईंदो। अॼु मल्लीर जो जेको रीढ़ जो हड्डी आहे, मल्लीर नदी जेके उहा सभिनी ख़बर हूंदो, हुनजे अंदरि रेती बजरी जो वॾे पैमाने पान ॾींहुं राति जे बुनियाद ते 10-15 शावलो लॻा पिया आहिनि। पुलिस जे सरपरस्तीअ में धड़ाधड़ जेको इहो रेती हुतां कढियो वञे थो। इहो रेती कढण जो मक़सदु असांजे मल्लीर खे बंजर बनाइण में लॻा पिया आहिनि ऐं इलाइक़े जा कुझु ज़िमेदार माण्हू इहे कम में मुलविस आहिनि ऐं पुलिस जे सरपरस्तीअ में वॾा पुलिस जे अफ़सरनि ख़बर आहे, उनजे इल्म में न आहे, पर असां जेके असांजो नज़र ॾिसे पियो त पुलिस जे सरपरस्तीअ में धड़ाधड़ असांजे मल्लीर बंजर बनाइण जे बिल्कुलु चक्कर में लॻा पिया आहिनि। मल्लीर जो नए जेको मल्लीर जो रीढ़ जो हड्डी आहे, जॾहिं हिन खां रेती बजरी ख़तमु थी वेंदो, ईअं सभु पाणी असांजो मिठो पाणी ॿाढ़ो थी वेंदो ऐं आबादी जो असांजे सोच मां ज़हन मां इहो ॻाल्हि कढी छॾियो। जॾहिं मल्लीर नदी मां रेती बजरी ख़तमु थींदो, पोइ हाणे मल्लीर खे जेको सभु बागात खे ख़तमु करणु, हिन खे कंक्रीट जे बिल्डिंग जे शक्ल में आणणु चाहिनि था। असां इन सभिनी ज़िमेदार जेके इदारा आहिनि, जेके असांजा मल्लीर जा ज़िमेदार माण्हू आहिनि, उन खां असीं परज़ोर अपील करियूं था त बराए महिरबानी दफ़ा 144 जे लॻण खां बावजूदि इहो कीअं ॾींहुं ॾिठे सरेआम इहो रेती बजरी कीअं कंहिंजे सरपरस्तीअ में कंहिंजे छा में निकिरे पियो। बराए महिरबानी जेके ज़िमेदार माण्हू आहिनि, उन खां असीं हथ बधे अर्ज़ु करियूं था त असांजे मल्लीर खे बचायो वञे, असांजे बागनि खे बचायो वञे। असांजा सभु बाग बिल्कुलु ख़तमु थी आख़िरी एंड ते पहुता आहिनि। अगरि इहो रवैयो इन जो रहियो, इन तरीक़े सां अगरि रेती बजरी जो सिलसिलो जारी रहियो, तक़रीबन अनक़रीब असांजे मल्लीर मां वण जो नस्ल ई ख़तमु थी वेंदो ऐं वण ख़तमु थी वेंदो त उते ज़िंदगी ख़तमु थी वेंदो। जॾहिं पाणी न हूंदो त उते ज़िंदगी न हूंदो ऐं असांजो पाणी जो वॾो ई वॾो बुनियादी आहे इहो मल्लीर नदी। इन नदी जे ज़रिए असांजो हिते ज़िंदगी हले पियो, उन मां असीं पाणी पीऊं पिया ऐं असांजे बागात आबाद आहिनि, असांजो रोज़गार इन नए जे ज़रिए हले थो। अगरि इहो रेती बजरी ख़तमु थी वियो, सम्झो की असांजो माशी हालात हिकदमि तबाह थी वेंदो ऐं असांजा जीअण जा इम्कान ई ख़तमु थी वेंदा। ईअं सम्झो त मल्लीर मां पाणी ख़तमु थी वियो त पाणी न हूंदो, उते ज़िंदगी न हूंदो। ज़िंदगी जिते हूंदो उते पाणी जे हुजण जे करे ज़िंदगी हूंदो आहे। इहे बिल्कुलु असांजे पाणीअ खे, असांजे नसलनि खे बर्बादु करण जे चक्र में लॻा पिया आहिनि ऐं इन माण्हुनि जे मथां कार्रवाई कयो वञे। न त ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। हर घर खां माण्हू इंशाल्लाह निकिरंदा इन रेती चोरे खे असां कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। इन खे असां कहिड़े हाल में बि असां क़बूल न आहे। इहो कमु जल्द सां जल्द बंदि कयो वञे। महिरबानी।